ची गवेरा जूं 8 चवणियूं। मूं समेत हर उहो फ़र्द ॾोहारी आहे जेको ज़ुल्म ख़िलाफ़ आवाज़ नथो उथारे। असां मौत जी खुलियल दिलि सां आजा करण लाइ तयारु आहियूं, पर शर्त इहो आहे त असांजा लाश मातमी उछगारनि सां न पर गोलियुनि जे गूंजारनि सां उथनि। पंहिंजनि ते नज़र रखो, भले तव्हां में सब्र न हुजे, भले तव्हां दुश्मन खां बाख़बर बि न हुजो, पर अहम ॻाल्हि त पंहिंजनि ते नज़र रखो। अगरि तव्हां जे विच में हिकिड़ो बि मुख़बर पैदा थियो त उहो तव्हांजा सवें साथी माराए सघे थो। वसीलनि ते क़ाबिज़ माण्हू ग़रीबनि खे ॿुधाईंदा आहिनि त बुख ख़ुदा तरफ़ां आज़माइश आहे। ज़ुल्म एतिरो बुरो न आहे जेतिरी बुरी तव्हांजी ख़ामोशी आहे। जेकॾहिं अॼु ॻाल्हाइणु न सिखियो त तव्हांजा ईंदड़ नसुल गूंगा पैदा थींदा। अगरि तव्हां ग़लति खे ग़लति नथा चई सघो त तव्हां ग़ुलामी जे तमामु वॾे मर्तबे ते आहियो, ऐं अगरि तव्हां ग़लति खे ग़लति नथा सम्झो त तव्हां जहालत जे तमामु वॾे मर्तबे ते आहियो। मरी वञो, पर ज़मीर जो सौदो हरगिज़ न कजो, छो त उहो अव्हां जो सौदो न आहे, ही नस्लनि जो सौदो आहे। कानून फ़क़ति आज़ाद ख़ुदमुख़्तार क़ौमुनि जे लाइ हूंदो आहे। ग़ुलाम